मुर्शिदाबाद में शहरी एक्शन कमेटी जी सदस्य शराब जी गते समेत समाजी बुराइयुनि ऐं पुलिस इंतजामिया ख़िलाफ़ सवे माण्हुनि पारां हिनसी चौक खां पुलिस स्टेशन ताईं रैली कढी सख़्त नारेबाज़ी कई वई। रैली में अॻुवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 15 ॾींहं गुज़रण बावजूद नए खुलियल वलायती शराब जी गते ते मुसलसल सरियाम शराब विकिरो कयो पियो वञे। हिकु हफ़्तो खां सियासी समाजी मज़हबी सिविल सोसाइटी ऐं ॿियो तंज़ीमूं शराब पातजात बणियल आहिनि, पर पुलिस इंतजामिया जे कन ते जूं बि नथी सरे। हिननि वधीक चयो त मुर्शिदाबाद पुलिस ऐं कमिश्नर मुर्शिदाबाद सखणा दिलासा ॾेई रवानो करे था छॾनि, जॾहिं त नए खुलियल वलायती शराब जी गते ख़िलाफ़ को बि एक्शन नथा खणनि। हिननि चिता ॾींदे चयो त असांजो एहतजाज शराब जी गते बंदि थियण ताईं जारी रहंदो। ॿी सूरत में सिंध हाई कोर्ट में हिन जो ऐलान पिणु करे छॾियो आहे। हुन मौक़े ते शहरी एक्शन कमेटी में शामिल पाकिस्तान मरकज़ी मुस्लिम लीग तहलका मुर्शिदाबाद जे अॻुवाण कमरदीन बलोच जमात उलमा इस्लाम तहलकी मुर्शिदाबाद जो सदर मौलाना शिराज महमूद, मुस्लिम लीग नून सिंध जो नायब सदर राऊ मोहम्मद असलम राजपूत, एसटीपी ज़िले मटियारी जो अॻुवाण जानिब केरियो शफी मोहम्मद, बिरोई जनरल सेक्रेटरी मरकज़ी मुस्लिम लीग ज़िलो मटियारी सिविल सोसाइटी मुर्शिदाबाद जी चेयरमैन अब्दुल वाहिद उमरानी, सिंधी राब्ता काउंसिल ज़िले मटियारी जो जनरल सेक्रेटरी कारी खलील अहमद राजपूत, ट्रागोणो नायब सदर मंजूर अलाई ऐं ॿियनि तंज़ीमुनि जे अॻुवाणनि कारकुननि समेत शहरियुनि जे वॾे अॻु में शिरकत कई। शराब खानों बंद कराओ, न्यू सईदाबाद के मंशियात रोकण जे लाइ न्यू सईदाबाद जा सब माण्हू सब जमातूं हिकु प्लेटफॉर्म ते आहिनि। तमामु ख़ुशी जी ॻाल्हि आहे। ही बुराई असांजे नौजवान खे ख़तम करण जे लाइ, उनकी तालीम तबाह करण जे लाइ, उनजो कारोबार ख़तम करण जे लाइ, ताकि हू नशे में बर्बाद थी वञे, उनजो सॼो ख़ानदान तबाह थी वञे। असांजो सईदाबाद खे तबाह करण जी साज़िश आहे। असां इंशाअल्लाह इन साज़िश के नाकाम कंदासीं। उन भुते खे काबू करे, उनखे बंदि करे इन मसइले खे हल करियो। उन में तव्हांजी बि भलाई आहे, तव्हांजे ज़िमरे में इहा शइ अचे थी त इन शइ खे असीं बंदि करियूं। ऐं वरी सईदाबाद जे माण्हुनि खे गुज़ारिश कंदुसि त असांजो जेको प्रोग्राम थिए उन में तव्हां शामिल थियो। ऐं हिन वक़्तु जेको आहे पाकिस्तान मुस्लिम लीग, मरकज़ी मुस्लिम लीग ऐं पिलर जेको आहे जमियत उलमा इस्लाम जा साथी सभिनीनि जो शुक्रगुज़ार आहियां त हिननि वेही जेको प्रोग्राम कयो आहे, हिननि खे सलाम आहे। महिरबानी। मिन शैतानिर रजीम। इन्नल्लाह ला युगय्यिरु मा बिक़ौमिन हत्ता युगय्यिरु मा बिअनफुसिहिम। तमाम जमातन जा अकाबरीन, क़यादत, कारकुनान, सियासी जमातों, मजहबी जमातों, कौमी जमातों, जेके भी असांजा कौम परस्त जमातों, शहरी एक्शन कमेटी, सिविल सोसाइटी जा दोस्त, ताजर कम्युनिटी जा माण्हू जेके भी हिन भलारे कम में हिन जिहाद में शरीक आहिनि, उहे मुबारकबाद जा मुस्तहक़ आहिनि। जेका कौम, वो कुरान पाक जी आयत पढ़ी, जंहिं कौम खे पंहिंजी पाण तब्दील करण जी नाहे त अल्लाह बि अहिड़े कौम खे तब्दील कोन थो करे।